के नथो चवां नाला शहर हूंदा आहिनि नाला शहर हूंदा आहिनि ॿुध सुघड़ जो न तो के कृपाई आहे के टरी तारो कंदा आहिनि के लड़ी लुकमान कंदा आहिनि लाइक अदनान बच राजन जा रखवाल हूंदा आहिनि के भारत गॾु हूंदा आहिनि अज़ीज़ हूंदा आहिनि के कुर्बान हूंदा आहिनि मेवा मिठा मंजूर के तिॾाहा अक़लमंद के दाना के वीर के अक़लमंद दाना वीर के सियाणा सेवका सुरीला संजल के अंदर न के उते अंदर इमदाद साईं दरिया पार गो अला गुजार त पी वई बा एतर गुजार त पी वई बच टाइम पूरो थियो सलाम आहे रही बख्शा के जे दोस्त ही गुजार त पी वई एडे वडे पब्लिक में साईं के गुजारिश है गुजार त के शेयर कर कहां कोन में दो न 40 साल बेटा कहां कोन साईं बेटा आहिनि तमाम संग जा भलोड़ सुगड़ आहिनि बुझारत पंहिंजी जॻह ते आ उठ छबर में लिकाइणो पवंदो आहे नज़र जो कम आहे बचे मंज़ूर सां बुझारत चए पई त नाला शहर हूंदा आहिनि सुघड़ जो न तोखे नालो आहे राजो शहर आहिनि बचड़ा सुघड़ जो आहे मुनासिब सो जॾहिं वो चेस पियो त मारोई मुनाफिक चयो बाबा हेलो सर हां मन्यो अदा न बुधोसी मुमताज रही बख्श ॾहोट सुखड़ा खरे ठाकुर पाया भा के बुझारत छा थींदी आहे जी चेस पई त नाला शहर हूंदा आहिनि सुघड़ जो न तोखे मारो के चे पियो मारोई जेकॾहिं तो मूंसां राज ख़ुशीअ सां शादी न कई त हुकुमरान आहियां जबर बि करे थो सघां त चएसि पियो अदा उमर राज बच्चा हूंदा आहिनि मुनासिब न तोखे जो तूं भेण वाह वाह अदा हाणे रही बख्श ॾहोट के गुज़ारिश आहे त पंहिंजे फन खे असांजे अॻियां कुझु निर्वार करे ऐं लोकदव जे लातिन मां कुझु असांखे ॿुधाए रही बख्श ॾहोट साहब अदा मंज़ूर साईं और ते अचो और ते अचो हाजी मुमताज तव्हांजो उस्ताद आहे ॿिनि जे विच में वियो हिते कच्छ में हा वाह वाह सही वाह जीअं आउं हिकिड़े सचियल ॻोठ पहुतुसि ऐं लाइब्रेरी में साईं ताजल बेवस साहब जन जी आउं जॾहिं तस्वीर ॾिठी मुंहिंजे अखियुनि मां लुड़क किरी पिया मुंहिंजो साईं मोसन पाण एडुकेशन ऑफिसर आहिनि कादर बख्श मेमन साहब जन उन्हनि हुकुमनामो ॾिनो त ताजल जो असांखे ज़रूरु को शेर या बैत या कुझु हा सो अदा वाह बि सो ताजल साहब जन जॾहिं जापान में हुआ उतां हिकिड़ो नसर तहरीर करे ऐं लिखियूं उन में पाण फरमायूं त वतन वेड़ वारियूं बलहार कीअं हा विजुन वार छोड़िया त वस्कार कीअं हा भला ॾस अंबनि में के कृपका पया हा गुलेलनि ॻोढ़नि जा वस्का थिया हा कॾहिं मींहं मारुनि ते इहे छचका कया हा छपर हेठि छेरनि जा छिमका थिया हा खथेलनि जा खूहनि ते खिचकार कीअं हा विजुन वार छोड़िया त वस्कार कीअं हा किथे चेल सनड़ी ते गाघर ॾिठई का छला वेढ़ बूला झालर ॾिठई का किथे जरकंदे जीअ जी झांझर ॾिठई का लॻल हुस्न वारनि जी बाज़र ॾिठई का सहेलिन सरतिन जा सिंगार कीअं हा विजुन वार छोड़िया त वस्कार कीअं हा साईं ताजल साहब जन जा बिरादर वेठा आहिनि मोहम्मद याकूब साहब जन बि सोचे पियो त पिरिहं जो पटन ते लयारनि जूं लोलियूं छपर छेज छलड़ा घर घर घड़ोलियूं घड़ा थाल गिंगरू
पग पग पिरोलियूं सुरन जे सदाउन में के बीजल जूं ॿोलियूं कचहरनि जा कोॾिया ये ढंगर ऐं ढार कीअं हा विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं हा पवन याद पल पल वतन ऐं वल्हारियूं मकाई ॿेर मिठड़ा खबर ॼार ॼारियूं रतन जोत राबेल टांगर ऐं टारियूं मखण खीर माहा कुंडियूं चाल कारियूं वछूं छेलड़ा ॿियो ये ॿोक ऐं बकरार कीअं हा विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं हा ताजमल साईं चए पई त भला भला ॾिस भिटुनि ते बहारियूं ॾिठई के मथे ते मुहाणनि जे खारियूं ॾिठई के हिंदोरनि में लुॾंदे कूमारियूं ॾिठई के अजीबनि जूं अखड़ियूं खूमारियूं ॾिठई के हंधनि ते विछायल ये बंभा वार कीअं विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं हा खुदन जी ख़बर ॾे गुलण जी ख़बर ॾे अंगण बाग आचर अलण जी ख़बर ॾे परियल जे पुटनि ऐं वलण जी ख़बर ॾे अधे उर्स सारंग मूंखे सजण जी ख़बर ॾे लंघा लयल लोधी ॿियो लोहार कीअं विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं कमन कोड प्रभु पमन जी ख़बर ॾे चमन दास चूहर चतन जी ख़बर ॾे जियन शाल जोगी उन्हनि जतन जी ख़बर ॾे अदा मूंखे मुंहिंजे अदन जी ख़बर ॾे वतन में हलिया जे वण जई वापार कीअं विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं हा उत्तर वारा कीअं हा ॾखण वारा कीअं हा गंजी गोड वारा सुथण वारा कीअं हा सॼी राति सीअ में सुकण वारा कीअं हा रुअण वारा कीअं हा त खिलण वारा कीअं हा भला ॾिस त वेड़ियूं ऐं मुंहिंजा बलहार कीअं हा विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं हा तटे ॾींहुं ॾलहनि जी ख़बर ॾे पघर में मिलियल रत खुड़न जी ख़बर ॾे ॾमर ॾाढ अॼु जे अमुन जी ख़बर ॾे बहरहाल बेवस खे वतन जी ख़बर ॾे त अबाणनि ते उमिरनि जा आज़ार कीअं हा विॼुन वार छोड़िया तवस्कार कीअं हा हिन देश जे माण्हू माण्हू मां गुल गुल जी खुशबू आई आ ॼण बाघी आ को ॿार ॼणियो या दोदे बाह वॾाई आ वो सिंध अमर जो हारी आ जंहिं बाह विसायल ॿारी आ जंग खिड़ी वरी जारी आ असां तॾहिं त सींध वॼाई आ हिन देश जे माण्हू माण्हू मां गुल गुल जी खुशबू आई आ ओ मकली तुंहिंजे मुर्कण ते हिन सच जे सूरज उभरण ते ॾिस कीअं न करार जे उथलण ते पयो जागी शाह भिटाई आ हिन देश जे माण्हू माण्हू मां गुल गुल जी खुशबू आई आ जंहिं कुन विधा आहिनि किंझर में जंहिं ॾार विधा आहिनि डूंगर में जंहिं मौज भरी आ मंशर में सा शाह लतीफ़ जी वाई आ हिन देश जे माण्हू माण्हू मां गुल गुल जी खुशबू आई आ अर्ज़ थियो त हू जाबिर आ ही जोधो आ हू जाबिर आ ही जोधो आ हू धारियो आ ही दोदो आ जंहिंखे बेवसा अमा सम्झो आ सो सिंधड़ीअ जो शेदाई आ हिन देश जे माण्हू माण्हू मां गुल गुल जी खुशबू आई आ ताजल साईं जन जो फर्ज़ हो असां ते